टंडोलायार में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक पारां मुल्क अंदर वधंदड़ महांगाई, स्कूलनि जी वधंदड़ फीसूं, सिंध जूं ज़मीनूं नीलाम करण ऐं पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे गुलाम रसूल नोड़ियो। जी गुलाम रसूल। जी बिल्कुल, अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक पारां जेको आहे अॼु मुल्क में वधंदड़ महांगाई ऐं स्कूल में फीसनि जूं घटि तौर फीसुनि जे करे जेको आहे हिन वक़्तु प्रेस क्लब साम्हूं जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। हिन वक़्तु असां सां गॾु अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जी भेनरूं मौजूदु आहिनि। इन खां पुछंदासीं त हिन जा मुतालबा कहिड़ा आहिनि। इहो महांगाई ख़िलाफ़ु आहे ऐं इन खां अलावा पाणी जी खोट ऐं सिंध जूं ज़मीनूं नीलाम कयूं पियूं वञनि ऐं उन खां अलावा ॿिया कई अहिड़ा लिकियल मौज़ू आहिनि जिन जे करे असां कयो आहे। जीअं सिंध जी तालीम ते बि वार कयो पियो वञे, असांजी फीसूं महांगियूं कयूं वयूं आहिनि। असां फीसूं ग़रीब बच्चो अगरि को पढ़णु अचे त कीअं अचे, इन ॻाल्हि जे लाइ बि इहो बि मौज़ू नज़र में रखियो वियो आहे। ॾिठो वञे पीपल्स पार्टी सदाईं पंहिंजे दौर में हमेशह सिंधी अवाम जा हक़ अहिड़े ई नमूने दीवार सां हणंदी रही आहे। असां जूं नीलाम ज़मीनूं ईअं ई नीलाम करे अफ़गाननि खे बर्मिन खे ॾिनियूं थियूं वञनि। एहतिजाज पीपल्स पार्टी को 2 ॾींहं अॻे कयो ऐं पीपल्स पार्टी खे सम्झणु खपे त सिंधी अवाम शऊर वारी आहे। जेकर उन असीं सम्झी नथा सघूं त असांखां वोट वठी जेकॾहिं तव्हां एॾा ई बेवस आहियो त पोइ इस्तीफ़ाऊं ॾेई असां में शामिल अची बिहो, असीं रोड ते बीठा आहियूं, असांजी ॿियनि घर असांजा किराए ते आहिनि। महांगाई जो जीअण एॾो असांजो मुश्किल थी वियो आहे। असां इन जे ख़िलाफ़ पुरज़ोर मुज़म्मत कयूं था त महांगाई खे ख़तमु कयो वञे, एजुकेशन खे आम कयो वञे, ईज़ी कयो वञे। वसाइल सिंध जो पाणी विकिरो कयो पियो वञे। सिंध जो माण्हू तमामु घणो परेशान आहे। अहिड़ी सूरत हाल में अमन अमान खे तमामु घणो ख़तरो आहे। सिंध जा माण्हू बुख जी सूरत हाल में हलनि पिया, माण्हू ॾाढा परेशान आहिनि। इन करे असीं मुतालबो करियूं था, सुप्रीम कोर्ट जो बि इहो ऑर्डर आहे त कंहिंखे बि अख़्तियार न आहे कंहिं ॿिए खे जो सिंध जी हिकिड़े इंच ज़मीन ते कब्ज़ो कनि। नौजवान पढ़नि, तव्हां अटो सस्तो कयो, तव्हां जेके इस्पतालनि जी पोज़ीशन बहितर कयो जिते माण्हुनि जो फ्री इलाज थी सघे। जेकॾहिं तव्हांखे हक़ीक़ी ॾुख आहे, आवाम सां हमदर्दी आहे त इहे शयूं त तव्हांजे हथ में आहिनि, इहे कयो। ऐं न्याज़ी हुकूमत खे बि तव्हां ॾिसो जॾहिं आई हुई त कहिड़ा वाइदा कया हुआ। अॼु ताईं हिकु बि वाइदो न थियो। ॾींहों ॾींहुं माण्हुनि जे मथां एॾा गहरा बिल, न लाइट ठहे न कुझु, ऐं हर शइ असांजी बंदि लॻी पई। जी बिल्कुलु, तव्हां अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे भेनरुनि जो ॻाल्हि ॿोल ॿुधी हिन जो चवणु आहे त सिंध में जेको आहे हिन वक़्तु घाटे तौरु जेको महांगाई आहे ऐं स्कूलनि में जेको फीसूं वधायूं पियूं आहिनि, हिन हिसाब सां जेको आहे तइलीम ते जेको आहे वॾो असरु पइजी रहियो आहे। हिननि मुतालबो कयो त महांगाई जेको आहे घटि करे ऐं स्कूल फीसूं जो घटि करे त सिंधी तइलीम जेको आहे बचाई